हिते तव्हांखे आगाह कयूं दरिया खान मां ॻोठ चनारी में 2 ॾींहं अॻु ज़मीन जे मामले तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल 4 ॼणनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर मां सां शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे दरिया खान मां ॻोठ चनारी में 2 ॾींहं अॻु ज़मीन जे मामले तां झेड़े में ज़ख़्मी थियल 4 ॼणनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। FIR में 8 जवाबदारनि खे नामज़द बि कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां सां शेयर कंदा हलूं। दरिया खान मां ॻोठ चनारी में 2 ॾींहं अॻु ज़मीन जे मामले तां झेड़े में ज़ख़्मी थियल 4 ॼणनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। FIR में 8 जवाबदारनि खे नामज़द बि कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया दरिया खान मां ॻोठ चनारी में 2 ॾींहं अॻु ज़मीन जे मामले तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल 4 ॼणनि जो केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील वठंदासीं दरिया खान मां वरियल सिंधी खां। वरियल सिंधी आगाह कजो। जी बिशारत दरिया खान भरसा ॻोठ चनारी में 2 ॾींहं अॻु ज़मीन जे मामले तां झेड़े दौरान लच्छू ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 2 औरतुनि समेत ज़ख़्मी थियल 4 ॼणनि जी FIR दरिया खान थाणे ते फिरियादी मारम अली उमरानी जी फिरियाद ते 8 सुञातल जवाबदारनि गुलाम हुसैन उमरानी, अली शेर, अली खान, एजाज अली, शौकत उमरानी, मौलाबख्श मुरूजो, साजन मुरूजो, गुलहसन मुरूजो खिलाफ़ दाख़िल कराई वई आहे। फिरियादी पारां FIR में जणायो वियो आहे त असांजे घर भरिसां 4 एकड़ सरकारी ज़मीन आहे जेका लीज ते खणण जी कोशिशि कई, जंहिं तां गुलाम हुसैन उमरानी वारे धुर नाराज़ थी हमलो करे फायरिंग करे ॾका पकड़े लच्छू ऐं कुआड़ियूं हणी औरतुनि ऐं ॿारनि ऐं अधु रोड खे ज़ख़्मी करे विधो। होॾां दरिया खान पुलिस केस में घुर्बल 4 जवाबदारनि गुलाम हुसैन उमरानी, अली शेर उमरानी, मौलाबख्श मुरूजो, साजन मुरूजो खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त केस में घुर्बल 4 जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पारां छापा हया पिया वञनि। जी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।